क्षमा पुट, रक्ष में कुछ सामान रह गयो छा? सामान कोई न रहियो आ। इहा माई इने पियो लगे यार सदोरी हुई। सदोरी केड़ा वेंदी पुट? तोखे त अजाए वहम थी पवा। बस बाबा इने ही ओचतो दिल में ख्याल आयो। मुखे लगो त सदोरी आ। हल त घर हलो पुट, सदोरी दी घर में अकेली हुंदी। हलिया। आमलुकड़ा काथिया द्वारो यो भाइटो जेको पाण के फने खान तो समझे, सुल्तान खान। ओके खबर काने। तू पक्के मास्टर जो पढ़ायल आई। इए इज्जत सा कोन बुधाइंदे जैसे तोके बट लठू न वांदियूं। त पो देर छाती आ गोर डी सिनड़ीअ ते लत त खबर पए से। एडो कहर न कयो। तव्हां बि इंसान आयो, इंसान थी रहो। वॾे नंढे जी इज्जत करण सिखो। ओड़े वरी सामू तो थे। हां जंबो वणदो से सा ये निकलंदी जी झिरकी वणंदा ओडामी वने। सिधी तरह बुधा यो सुल्तान रो किथे आ? मूंखे का बि ख़बर न आहे त सुल्तान हिन वक़्तु किथे आहे। ऐं अॼुकल्ह हू घर में बि घटि थो अचे। अच्छा, इन जो मतलब त सॼो ॾींहुं असांजे ख़िलाफ़ थिए थो, साज़िशूं कंदो, ईअं न? वयम मुंहिंजी त सलाह इहा आहे त हिन पोड़े खे खंभे खणी था हलूं। पाण ई इहो सुल्तान असांजे आॾो अची गोॾा खोड़ींदो। हा गोर खान ईअं ई था कयूं। हलड़े पड़ा हलो के मदी। ख़ुदा जे वास्ते असां ते रहम कयो, असांखे जीअण ॾियो। वयम हिन खे केले वठी हलणो पवंदो। ही इज़त वारे ॾींहुं जावाई कोन्हनि खे। अॾाई थी सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।